की वीडियो में गाल कंदासीं मुमताज़ लाशारी के बारे में, जो सिंध जो एक बेहतरीन गुलकार है। उन खां अलावा जलाल चांडे के बारे में, इन ॿिन्हिनि शख़्सनि की मुलाक़ात पाण में कीअं थी। उन खां अलावा मुमताज़ लाशारी ते जलाल चांडे जो कहिड़ो थोरो हुयो, जेको मुमताज़ लाशारी अॼु ताईं बि जलाल चांडे जी नेकी कंदो आहे। मुमताज़ लाशारी खोड़ सारनि इंटरव्यू में जलाल चांडे जी तमामु घणी नेकी कई। जलाल चांडे से 2-3 मुलाक़ातूं थियूं मुमताज़ लाशारी जूं। दोस्तों, मुमताज़ लाशारी सिंध जो वाहिद अहिड़ो फ़नकार आहे जंहिंसां को बि इख़्तिलाफ़ कोन थो रखे, छाजे करे जो उहो सूफ़ियाना कलाम चवंदो आहे। अल्लाह लोक अल्लाह जेको आहे सो रम्ज़ वारा जेको आहे सो पंहिंजी शाइरी चवंदो आहे। उन सां कंहिं बि माण्हूअ जो इख़्तिलाफ़ न आहे। हालांकि हुनखे कुझु जेको आहे सो सिंध जा फ़नकार पसंदि न आहिनि, जंहिंमें हिकिड़ो फ़नकार मुमताज़ अली चांडियो बि आहे, जंहिंखे मुमताज़ अली मौलाई बि चयो वेंदो आहे। उन्हनि जे बारे में मुमताज़ लाशारीअ जे पाण में कुझु अणविंदड़ विच में कुझु ख़बरूं आयूं, लेकिन हिन वक़्तु फ़नकार जेके बि आहिनि उहे सिंध जा अमन जा सफ़ीर आहिनि ऐं प्यार जो पैगाम ॾींदा आहिनि चारों तरफ़। इन्हनि जो पाण में को बि इख़्तिलाफ़ न हूंदो आहे। जलाल चांडी पंहिंजे दौर में हिकिड़े 2 चकर मुलाक़ात मुमताज़ चांडीअ सां थी, मुमताज़ लाशारीअ सां। उनखे हिकिड़ो शाइर बहितरीन मुमताज़ लाशारीअ खे मिलायो हुयो जलाल चांडे जे तरफ़ां, जंहिंजी शाइरी मुमताज़ लाशारी ॻाए करे सिंध में तमामु घणो मक़बूल थियो। उहो शाइर भी एक दरवेश शाइर हुयो। उन जी जेका भी शाइरी हुई उहा अल्लाह लोक ऐं अल्लाह ताला जे रम्ज़ में जेको आहे सो मुंधल शाइरी हुई। उन जी मुमताज़ लाशारी जी तव्हांजी अगर शाइरी ॿुधंदव त हिकु त तव्हांखे अल्लाह यादि ईंदो, ॿियो अल्लाह ताला जी हमद बयानु कंदो आहे। हर पंहिंजे कलाम में, हर पंहिंजे एल्बम में कोशिश उहा इहा ई कंदो आहे त साज़ ऐं दुनिया जे राग खां बचियो वञे, सिर्फ़ु अल्लाह ताला जी हमद ॿुधाई वञे ऐं अल्लाह ताला जी सूफ़ियाना जेको आहे सो कलाम ऐं हमद उन जी तारीफ़ ॿुधाई वञे। इन जे करे वाहिद फ़नकार आहे जेको आहे सो मुमताज़ अली लाशारी, जंहिंखे को बि माण्हू इख़्तिलाफ़ नथो करे। हर माण्हूअ जो मन पसंदीदा फ़नकार आहे। हर माण्हू, हर तबिको उनखे ॿुधे थो, मुल्लो हुजे चाहे सूफ़ी हुजे या अहले शियत सां तालुक़ु रखंदड़ हुजे, हर माण्हू उनखे शौक़ सां ॿुधे थो। जलाल चांडियो बि हिकु अल्लाह लोक माण्हू हुयो। जलाल चांडी जा बि खोड़ सारा कलाम ऐं खोड़ सारा एल्बम अहिड़ा मौजूदु आहिनि जेके तमामु बहितरीन ऐं अल्लाह ताला जी हमद पिया बयानु कनि। जलाल चांडियो बि हिकु बहितरीन सिंध जो वॾो फ़नकार हुयो। लखे माण्हुनि जे दिलनि में राज कंदो हुयो जलाल चांडियो। वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। लाइक ऐं शेयर